अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। हैदराबाद पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिलेक्टेड खे भॼाइण ऐं पाकिस्तान खे बचाइण जो वक़्तु अची वियो आहे। अवामी लॉन्ग मार्च हैदराबाद पहुचण ते बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदे चयो त असां अवाम खे हक़ ॾियण जो मक़सदु ऐं जदोजहद लाइ निकिता आहियूं। इंशाअल्लाह ही मार्च कामयाबु रहंदो। हिन अवाम खे मुखातिबु थींदे चयो त तव्हांखे तब्दीली वणी, जेकॾहिं न त वक़्तु अची वियो आहे त असां सिलेक्टेड खे भॼायूं ऐं असांखे सिलेक्टेड भॼाइणो आहे ऐं मुल्क बचाइणो आहे। संदसि चवणो हो त जालनि जो जोश ॾिसी हथ ठोके वज़ीर आज़म घबराइण शुरू करे छॾियो आहे। वज़ीर आज़म खां तनक़ीद बर्दाश्त न थींदी। वज़ीर आज़म मुल्क में नयूं चूंडूं कराइण जो ऐलान करे असां तयारु आहियूं। वज़ीर आज़म पाण इस्तीफ़ा ॾे, न त जियाला इस्लामाबाद पहुची रहिया आहिनि, खेसि घर मोकिलींदा। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त अवाम जो हक़ खसण खां सवाइ इमरान ख़ान छा कयो। आम माण्हू महांगाई जे सोनामी में ॿुॾी रहियो आहे। तव्हांखे मुल्क जे ग़रीब अवाम खे ॾुखाइनि मां कढणो आहे। मटियारी में बिलावल भुट्टो ज़रदारी जो हज़ारे जालनि पारां वालियाना इस्तक़बाल कयो वियो। जीए भुट्टो जे नारनि जी गूंज। मटियारी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में कराची खां निकितल अवामी मार्च मटियारी पहुतो, जिते अॻूणे चेयरमैन मखदूम फ़ख़्रुज़मा, सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जामोट, ज़िले सदर सैयद अली हसन शाह जामोट ऐं ॿियनि पारां बिलावल भुट्टो ज़रदारी आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। ॿिए तरफ़ सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जामोट जी अॻवानी में लॻायल कैंप दौरान सैयद मोहम्मद अली शाह जामोट पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। कंटेनर ते पिणु साणस गॾु सैयद मुराद अली शाह, शगुफ्ता जुमानी, मखदूम महबूब ज़मा ऐं ॿी मरकज़ी क़यादत मौजूदु हुई। इस्तक़बाल में हज़ारे पीपी जालनि जी शिरकत। जालनि पारां जीए भुट्टो, जीए बिलावल भुट्टो जा ज़ोरदार नारा हयां विया। बदीन ज़िले जे 500 खां वधीक NCSD उस्तादनि पारां गुज़िरियल 8 महीननि खां पघारूं न मिलण ऐं पको न करण ख़िलाफ़ अलावाला चौक खां रैली कढी एजुकेशन ऑफिस ॾाढो धाणो आयो वियो। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ तालकनि बदीन, मातली, टंडो बागो, बोलारची, तलहार जे उस्तादनि इशफ़ाक़ अहमद, ज़हूर, याकूब हाले पोटो, राजा मुश्ताक, गुलाम नबी चांग साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असीं NCSD ऐं BECS सिंध जा समूरा उस्ताद 8 महीननि खां पघारूं न मिलण करे फ़ाक़ा कशी ते मजबूर आहिनि ऐं पंहिंजी ड्यूटी बि पाबंदी सां करे रहिया आहिनि। जेकॾहिं सिंध हुकूमत 6 महीननि जूं पघारूं जारी कयूं आहिनि, जेके ट्रेज़री ऑफिसरनि में मुंतक़िल करण खां पोइ ज़िले जे समूरनि ज़िले जे एजुकेशन ऑफिसरनि समेत रीजनल ऑफिसरनि, सूबे जे सेक्रेटरियुनि खे पिणु लेटर जारी कया विया आहिनि, पर उन बावजूदि एजुकेशन ऑफिसर ऐं ट्रेज़री अमले पारां असांखे पघारूं जारी नथियूं कयूं वञनि। हिननि वज़ीर आला सिंध समेत तालीम खाते जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो त संदनि रहियल पघारूं जारी करे संदनि बेचैनी ख़तमु कई वञे। मातली जे क़दीमी जानवरनि जी इस्पताल खे ढाहे उन जे प्लाट ते फैमिली पार्क ठाहिण ख़िलाफ़ मातली जे समाजी अॻवान जी साथियुनि समेत वसवारनि खे अपील। तफ़सील मूजिबि मातली जे समाजी अॻवान रईस ज़हीर ख़ान निज़ामानी, बबलू ख़ासकली, आफ़ताब सूमरो ऐं ॿियनि चयो त मातली जी पुराणी जानवरनि जी इस्पताल, जंहिंखे मातली इंतिज़ामिया ढाहे पट करे उन जे 26,000 स्क्वायर फुट प्लाट ते फैमिली पार्क ठाहे रही आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि वधीक चयो त असां फैमिली पार्क ठाहिण जे ख़िलाफ़ न आहियूं। फैमिली पार्क ठाहिण सुठी ॻाल्हि आहे, पर असां चाहियूं था त मातली जे जानवरनि जी इस्पताल खे ढाहे उन जे प्लाट ते फैमिली पार्क ठाहिण बजाए सिंध सरकार पारां जेका 2 खां 2.5 एकड़ ज़मीन ॾिनी वई हुई उन जाइ ते ठाहियो वञे। बाक़ी हिकु इदारे खे नास करे ऐं ख़ासकली बिरादरी जे कुझु घरनि खे पट करे उन जे प्लाट ते फैमिली पार्क ठाहिण सरासर ग़लति अमल आहे। हिननि वधीक चयो त सिंध सरकार पारां पार्क लाइ जेका ज़मीन ॾिनी वई आहे उन ज़मीन ते बासरनि जो कब्ज़ो आहे। इन्हनि कब्ज़ा खोरनि खां ज़मीन ख़ाली कराए उन जाइ ते पार्क ठहिराए वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।